नाज़िन हेडलाइन से वठी ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। हिन अहम ख़बर सां सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचिहो सिंध में कोरोना वैक्सीनेशन मुहिम इफ़्तिताह करे छॾियो आहे। डोर टू डोर मुहिम जे पहिरें मरहले में अॼु 1 फरवरी खां 14 फरवरी ताईं कोरोना जी वैक्सीन ॾिनी वेंदी। डॉक्टर अज़रा पेचिहो चयो आहे त कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन मुहिम दौरान 1,27,48,123 माण्हुनि खे वैक्सीनेशन जो पहिरियों खुराक ॾिनो वेंदो। मुहिम दौरान 12 सालनि ऐं उन खां वधीक उम्र जे शहरनि खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन लॻाई वेंदी। डॉक्टर अज़रा पेचिहो चयो त माण्हुनि खे पाण खे वायरस जे असरनि खां बचाइण लाइ वैक्सीनेशन कराइण जी ज़रूरत आहे। मुहिम दौरान 5.71 मिलियन खां वधीक माण्हुनि खे कोरोना वैक्सीन जो ॿी खुराक बि ॾिनी वेंदी। खबर बाबत आगाह कई पिया। सिंध जे सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचिहो सिंध में कोरोना वैक्सीनेशन मुहिम इफ़्तिताह करे छॾियो आहे। डोर टू डोर मुहिम जे पहिरें मरहले में अॼु 1 फरवरी खां 14 फरवरी ताईं कोरोना जी वैक्सीन लॻाई वेंदी। डॉक्टर अज़रा फज़ल पेचिहो चयो आहे त कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन मुहिम में दौरान 1,27,48,123 माण्हुनि खे वैक्सीन जी पहिरीं खुराक ॾिनी वेंदी। मुहिम दौरान 12 सालनि ऐं उन खां वधीक उम्र जे शहरनि खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन लॻाई वेंदी। डॉक्टर अज़रा पेचिहो चयो त माण्हुनि खे पाण खे वायरस जे असरनि खां बचाइण लाइ वैक्सीनेशन कराइण जी ज़रूरत आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। डॉक्टर अज़रा पेचिहो चयो आहे त माण्हुनि खे पाण खे वायरस जे असरनि खां बचाइण लाइ वैक्सीनेशन कराइण जी ज़रूरत आहे। मुहिम दौरान 5.7 मिलियन वधीक माण्हुनि खे कोरोना वैक्सीनेशन जी ॿी खुराक बि ॾिनी वेंदी। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। डॉक्टर अज़रा फज़ल पेचिहो चयो आहे त कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन मुहिम दौरान 1,27,123 माण्हुनि खे वैक्सीनेशन जी पहिरीं खुराक ॾिनी वेंदी। मुहिम दौरान 12 सालनि ऐं उन खां वॾी उम्र जे शहरनि खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीनेशन लॻाई वेंदी। डॉक्टर अज़रा फज़ल पेचिहो चयो त माण्हुनि खे पाण खे वायरस जे असरनि खां बचाइण लाइ वैक्सीनेशन कराइण जी ज़रूरत आहे। इन हवाले से कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा असां लाइन ते मौजूद है। जी इमदाद। जी बिल्कुल। सिंध के सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचिहो सिंध में कोरोना वैक्सीनेशन मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। जलंधर घर घर मुहिम जी पहिरें मरहले में अॼु 1 फरवरी खां 14 फरवरी ताईं कोरोना जी वैक्सीन कई वेंदी। कुछ देर अॻु जेको आहे सूबाई वज़ीर अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन मुहिम दौरान 1,27,48,123 माण्हुनि खे वैक्सीन जो पहिरीं खुराक जेका उहा ॾिनी वई आहे। सबसे वधीक चवणो इहो त मुहिम दौरान 12 सालनि ऐं उन खां वॾी उम्र जे शहरनि खे कोरोना वैक्सीन खां बचाव जी वैक्सीन लॻाई वेंदी। ठीक है इमदाद, वॾी मेहरबानी।